4 डायरेक्ट मां स्टेटमेंट कयां थो। चए थो त जेकॾहिं 40 मीटर कपिड़ो, ठीकु आहे, हिते मां लिखां थो मीटर ऐं हिते छा थो लिखां रुपीज़, हिते मीटर ऐं हिते छा थो लिखां रुपीज़, ठीकु आहे। हाणे छा था चवनि, जेकॾहिं 40 मीटर कपिड़ो 1000 रुपयनि में ख़रीद करे सघिजे थो त केतिरो कपिड़ो 1315 रुपयनि में ख़रीद करे सघिजे थो, ठीकु आहे। हिकु दफ़ो ॿीहर मूंखे कंफर्म करणु ॾियो, हा ईअं ई आहे। त हाणे अॻिते असांखे छा करिणो पवंदो, डायरेक्ट मल्टीप्लिकेशन 40 रुपया 35 ॾुखी थी वेंदी न, पहिरियों हिनखे सिम्प्लीफाई कंदासीं। सिम्प्लीफाई करण जो रूल तव्हांखे ख़बर आहे, हितां 0 कटिजी वेंदो, हितां बि 0 कटिजी वेंदो, बाक़ी छा बचंदो 4 ऐं 100 बचंदो। अञा सिम्प्लीफाई थियनि था, ॿिन्हिनि ते ॿिनि जो खोड़ो वञे थो पियो, ठीकु आहे। या डायरेक्ट भली चइनि जो खोड़ो पढ़ो, त चइनि जो खोड़ो मां जेकॾहिं पढ़ां त हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 10 ते वेंदो 2 दफ़ा, 1 चौक चौक 2 चौक 8, बाक़ी घणा बचंदा 2 हेॾे ईंदा 20, 20 ते घणा दफ़ा वेंदो 25। सो हितां तव्हां ॾिसी सघो था पिया 1315, त 25 में ॾिसो हे छा आहे, हिकु मीटर आहे 25 में, 25 रुपयनि में। त हिकिड़ो मीटर जेकॾहिं 25 रुपयनि में, त 1315 रुपयनि में असां केतिरा मीटर ख़रीद करे सघंदासीं। दिमाग़ यूज़ करण जी ज़रूरत ई न आहे, ॿाहिरियों सां ज़रब कयो, अंदरियों सां ज़रब कयो, बराबरि ॾेई के 25 दरमिया x, हिन पासे ॾांहुं 1 दरमिया 1315। हाणे 1 दरमिया 1315 जे नतीजे में साॻियो 1315 अची वेंदो ऐं हितां 25 जेको आहे सो मल्टीप्लिकेशन में हुयो, हेॾे वञी डिवाइड थी वेंदो। हाणे असां हिननि ते खोड़ा हणंदासीं, हाणे असां ॾिसंदासीं असांजो एक्ज़ेक्ट खोड़ो वेंदो, ठीकु आहे। पहिरियों 5 जो खोड़ो हणी ॾिसूं था, हिन ते 5 दफ़ा 1315 ते घणा दफ़ा वेंदो, पहिरियों 13 ते पढ़ंदासीं 2 दफ़ा, 1 5 5 2 5 10 3 हेॾे ईंदा, वरी हिन ते वेंदो 6 दफ़ा 6 5 3 1 हेॾे ईंदो 15, 15 ते घणा दफ़ा 3 दफ़ा, हे थी वेंदो 263/5, ठीकु आहे। हाणे 263 खे 5 सां वंड कयूं था, 263/5, पहिरियों 5 5 25, हिकु बची पवंदो, ठीकु आहे। 3 लाइ ॾींदासीं 13, ॾाई ॾेई करे हिते 0 ॾींदासीं, ठीकु आहे। हिकु बची पियो 13, बल्कि छो ॾाई ॾेई करे हली 0 ॾियूं था, 13 ते त खोड़ो वञे थो न 5 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो 2 5 10, हली ॾाई न आहे, ठीकु आहे। टोटल 52 थियो, 2 5 10 घणा बची पिया 3 बची पिया। हाणे असां ॾाई ॾेई करे 0 ॾींदासीं त असां 5 जो खोड़ो 6 दफ़ा वेंदो, 5 6 30, सो असांजो जवाबु अची वेंदो 52.6, x इज़ इक्वल टू 52.6, हे तव्हांजो जवाबु आहे। त इन जो मतिलबु आहे जेकॾहिं 1000 रुपए में असां 40 मीटर मार्केट में वठी आयासीं, ॿिए ॾींहुं असां 1315 रुपया खणी ईंदासीं, त 40 खां ज़ाहिरी ॻाल्हि अंग वधी वेंदो, केतिरो थी वेंदो 52 ॾाई 6, यानी 12 मीटर कपिड़ो ॿियो ईंदो ऐं 13 मीटर जो 10 मंझो 6 हिसा, या थुले लेखे चऊं त 12.5 मीटर कपिड़ो ॿियो वधीक अची वेंदो, यानी टोटल 52 52 मीटर, 52 एक्ज़ेक्ट हूंदो आहे 52.5 या 52.6। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो त हिते गड़बड़ थी वई थोरी, इन में बि ॾाई में जवाबु अची आहे, पर हो त वरी कुझु घणो डिफिकल्ट हुयो, थोरो अञा ट्रिकी लॻे पियो। बहरहाल हे तव्हांजो आंसर आहे 52.6। थैंक यू सो मच।